आगाह कयो खे टंडोला यारमा जिते पुलिस लाकअप में फौत थी वियल नौजवान बाबर खानज़ादा के केस में FIR में नामज़द चईन पुलिस एहलकारन के अदालत में पेश किया वियो है। अहम खबर है वहाँ अपडेट कंदा हलूं। टंडोला यारमा पुलिस लॉकअप में फौत थी वियल नौजवान बाबर खानज़ादा के केस में FIR में नामज़द चईन पुलिस एहलकारन के अदालत में पेश किया वियो है। अदालत जवाबदारन के 5 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो है। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम रसूल नेड़ियो खां। जी गुलाम रसूल, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल सजा टंडोला यार में पुलिस इलाके में फौत थियल बाबर खानज़ादा कत्ल केस FIR में नामज़द 4 पुलिस एहलकार की अदालत में पेश किया वियो है। केस में नामज़द पुलिस एहलकार के सेवर जज 4 की अदालत में पेश किया वियो है। अदालत 5 ॾींहं जे रिमांड ते पुलिस एहलकार के पुलिस हवाले करे छॾियो आहे। ॿुधायां त DSP सिटी पुलिस एहलकारनि खे अदालत में पेश कयो हो। जी ठीक है गुलाम रसूल, वॾी महिरबानी अमान जी तफ़सील खां आगाह करण लाइ।